नमस्कार। सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिली आज़ियां तव्हांजो स्वागत। अॼु कुझु नओं तव्हांजे लाइ सिंधु सागर भारत पेश करे रहियो आहे। छा पेश करे रहियो आहे? UPSC सिलेबस जो हिकु ॿियो किताब। कहिड़ो किताब? थोरो सोचियो त पोइ अॻियां हलूं था पिया। सोचे वरितो? जी हा, जेको किताब मां तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां उहो आहे डॉक्टर चोएथराम प्रताप राय गिदवाणीअ जी जीवनी। हिकु थींदी आहे जीवनी ऐं ॿी थींदी आहे आत्मकथा। हीअ जीवनी आहे डॉक्टर चोएथराम गिदवाणीअ जी। आत्मकथा लेखक पाण थो लिखे ऐं जीवनी जेको आहे लेखक ते ॿियो केरु थो लिखे पियो। त डॉक्टर चोएथराम प्रताप राय गिदवाणी जी जीवनी लिखी आहे विष्णु शर्मा। विष्णु शर्मा साहिबु जेको आहे उहो असांजे सिंध जो स्वतंत्रता सेनानी बि हो ऐं चोएथराम गिदवाणी साहिब सां हुनजी ॾाढी सुठी सुञाणप हुई, सुठी लव अचड़ हुई, हुनजो दोस्त हो। त हुन साहिबु हिन जी जीवनी लिखी आहे ऐं हीअ किताब मूलतः जेको जीअं तव्हांखे ख़बर ई आहे कि सिंधी जा जेके घणा किताब आहिनि उहे अरबी फ़ारसी लिपीअ में आहिनि। त असां जेको आहे हुनजो लिपियांतरण कराए नई टहीअ जे साम्हूं खणी पिया अचूं। त हुनजो लिपियांतरण कयो आहे डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी, जेके हींअर राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जा निदेशक आहिनि। अचो त हिन किताब ते ॻाल्हि ॿोल था कयूं पिया। त हीअ किताब जो जेको लेखक आहे उहो हिन जे मुहाग में लिखे थो त हू साहिबु चोएथराम गिदवाणीअ सां सुञाणप खां पोइ संदसि चङो वेझो वियो या हुनजे वेझो आयो, यानी हुननि जी दोस्ती जेका आहे उहा वॾी थी वई। ऐं हिन जी बाबति हुन साहिबु डॉक्टर चोएथराम गिदवाणीअ जे गुणनि, कमनि ऐं हुनजे आदर्शनि खे चङी तरह सम्झी करे संदसि जीवन चरित्र चिटण जी कोशिशि कई आहे। माना जॾहिं दोस्ती गहराई थी थिए पई त माण्हू हुनखे सुञाणे थो, सुञाणप में हुन जे मथां कुझु जेके हुनजा कम आहिनि, हुननि जो जीवन आहे, हुनजो वहिंवार आहे, उहो सभु ॾिसे थो ऐं उनखे हुन अखरनि में असांजे साम्हूं पेश कयो आहे। किताब में डॉक्टर चोएथराम गिदवाणी जो ई न पर हिन में चिटो आहे सिंध ऐं सिंध वासियुनि जे भारत जी स्वतंत्रता में ॾिनल योगदान जो अहवालु, भारत जे विरहाङे जो अहवालु ऐं उन्हनि ॾींहंनि जे नेताउनि जे चरित्र जो अहवालु बि जेको आहे उहो हिन किताब में ॾिनल आहे। ऐं लेखक डॉक्टर चोएथराम गिदवाणीअ जे सॼे जीवन खे सॼो बि जेको हुते आज़ादीअ जो आंदोलन हलियो आहे उन में डॉक्टर चोएथराम साहिब जो जेको योगदान आहे, ॿियनि जो बि जेको योगदान आहे उहो बि हुन चिटियो आहे ऐं उनखे कुल मिलाए करे 25 अध्यायनि या 25 लेसन्स में विरिहायो आहे। ऐं हिन जो पहिरियों जेको चैप्टर आहे उहो आहे हिन जो नंढपण, यानी हिन अध्याय में हुनजे परिवार जी ॼाण ॾिनी आहे, हुनजे जनम जी ॼाण ॾिनी आहे। जनम खां पहिरीं जो जेको सॼो हुनजो पस मंज़र आहे उन पस मंज़र खे बि हिन अध्याय में चिटियो वियो आहे। अचो ॾिसूं था पहिरें अध्याय में। डॉक्टर चोएथराम गिदवाणीअ जो जनम 5 डिसंबर 1889, ऐं 1857 जी क्रांति, उन जे 57 खां पोइ 1889 में हिननि जो जनमु थियो आहे। किथे थियो आहे? हैदराबाद जी गिदवाणी घिटीअ में साईं प्रताप राय जे घर थियो। जीअं किताब जो ई नालो आहे चोएथराम प्रताप राय, त हिननि जे पिता जो नालो हो प्रताप राय। संदसि पर ॾाॾो, हाणे ॾिसो हिन जेको किताब शुरू कयो आहे न उहो हुनजे पिता खां शुरू न कयो आहे, हुनजे परॾाॾे खां शुरू कयो आहे। हली माना हिकु पीढ़ी, ॿी पीढ़ी, टी पीढ़ी, माना अॼु 2 पीढ़ियूं थो ॿुधाए पियो। हाणे हुनजो जेको परॾाॾो हो मूलचंद, उन जे बारे में लेखक ॿुधायो आहे त जॾहिं मूलचंद साहिबु यानी गिदवाणी साहिब जो परॾाॾो शादी करे आयो त उते हिकु गुसाई हो, गुसाई गोस्वामी सूरजगिरो यानी पंडित हो। उन खां जेको आहे पंहिंजी कुंवार सां गॾु, माना मूलचंद जी हिन जी परॾाॾी सां गॾु चोएथराम जी आसीस वठणु वियो। त हुनखे आसीस कंदे चयईं त तुंहिंजे घर में संतनि जो हिकु दास पैदा थींदो, संत जो दास हिकु माना छोकिरो तोखे ॼमंदो। ऐं उहा आसीस वठी अचनि था पिया त छा थो थिए, थोरनि ॾींहंनि खां पोइ हिकु न्यापो थो अचे त मूलचंद जेको आहे उहो गुज़ारे वियो। वरी मूलचंद साहिबु गुज़ारे विया, हली त पोइ संतान कीअं थींदी? ऐं उहा हुनजी जेका ज़ाल आहे यानी परॾाॾी आहे गिदवाणी साहिब जी, चोएथराम साहिब जी, उहा गोसाईअ जी मढ़ीअ में ई वेठी हुई।
उते उनखे ख़बर मिलियसि त उहो माॻे बेसुध थी किरी पई, बेहोश थी वई अहिड़ी। ऐं सूरज गिर खे सुवालु कयईं, साईं तव्हां मूंखे चयो त पुटु ॼमंदो, हीअ त माॻे हिते सुहागी उजड़ी वियो हली। त चयईं न, सुहाग कोन उजड़ियो आहे, मूलचंद जीअरो आहे। त उहो उतां निकिरे थी ऐं वञे थी पंहिंजे साहुरे घर, जिते हुनजो छा अथसि नालो, मूलचंद साहिबु रहनि था पिया। त हाणे उन टाइम में उते गाॾियूं बगियूं त हूंदी कोन, कार हुई कोन का। त छा कंदा हुआ, उते घोड़नि ते चढ़ंदा हुआ या बैलगाॾी में चढ़ंदा हुआ या डोलीअ में चढ़ंदा हुआ। त हीअ मूलचंद साहिब जी पत्नी जेका आहे उहा डोलीअ में चढ़ी करे अचे थी। ऐं कहार बि जेको आहे, जेके डोली खणंदा आहिनि उन्हनि खे कहार चयो वेंदो आहे। उहे कहार बि जेको आहे सटूं पाईंदा था हलनि, माना हिते तेज़ सटूं पाइणु माना तेज़ हलंदा था हलनि ऐं अची करे हैदराबाद था पहुचनि। ऐं हैदराबाद में उन ई घर में था अचनि जिते मूलचंद साहिब जो शरीर हो। उते माई हुन शरीर खे ॾिसी करे जेको स्वाभाविक आहे ओछुगारूं थी ॾिए, ऐं उहे ओछुगारूं एतिरो जो रोदन थी करे त जेके उते आसे पासे में बीठल हुआ माण्हू उहे बि रोअण लॻी था वञनि। हरी उहे बि बिल्कुलु जेको आहे उन्हनि जी अखियुनि में बि पाणी थो अची वञे। हरी हाणे अजब इसरार इहो थियो जॾहिं माई उते हुनजे पेरनि जे भर में वेही करे रोए थी पई, ओछुगारूं पई ॾिए, त हिकदमि मूलचंद जे शरीर में हरकत थी थिए ऐं मूलचंद साहिबु उथी वेही था रहनि। यानी सती सावित्रीअ वांगुरु पंहिंजे घोट खे, पंहिंजे खावंद खे जेको आहे यम खां वापसि वठी थी अचे। ऐं उन खां पोइ चवनि था त मूलचंद साहिबु चङा ॾींहं जेको आहे हयात रहियो ऐं उनजे घर में हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखियो वियो संतदास। ऐं हिन संतदास जे घर जो ई जेको आहे ही साईं प्रताप राय साहिबु थियो आहे। ऐं प्रताप राय जे घर में जेको आहे चोइथराम साहिबु थियो आहे। यानी पहिरीं पीढ़ी मूलचंद, पोइ संतदास, पोइ प्रताप राय, चोथों चोइथराम गिदवाणी। हाणे संतदास जेको आहे उहो बि चङी कमाईअ वारो हो, उहो ग़रीबनि जी सेवा कंदो हो ऐं उन खे जेको थियो आहे पुटु प्रताप राय। चवंदा जंहिं राति चोइथराम जो जनमु थियो हो तॾहिं संदसि ॾाॾो संतदास संदसि जी माता जे सुपिने में आयो त असीं तुंहिंजे पुट जे रूप में जनमु वठी रहिया आहियूं। यानी चोइथराम जेको आहे उहो पंहिंजे ॾाॾे जो चइजे कि पुनर्जनम हो, हिन में का वधाई नथी थी। संतन से दास और चोइथराम जे रूप में जनमु वरितो ऐं संतनि ग़रीबनि जी न त पूरे देशवासियुनि जी सेवा कई। संतदास छा कंदो, ग़रीबनि जी सेवा कंदो, त चोइथराम ग़रीबनि जी त सेवा कंदो ई कंदो। जॾहिं पाण अॻे हलंदासीं पूरी हिन जी जीवन जी ॾिसंदासीं त पाण खे पूरो अहवालु मिलंदो त उन सां गॾु गॾु हिन देश जी बि सेवा कई आहे। इहो हिकु चिटण लाइक़ु आहे। चोइथराम खे 4 भाउ हुआ ऐं 5 भेनरूं हुयूं ऐं पाण भाउरनि में टियों नंबर हो। ठीकु आहे। चोइथराम जे बारे में सिपाही मलाणी घिटीअ में रहंदड़ ईसर गुरियाणीअ वटि संदसि माता छठी खणी संदसि गृहचारी रखणु वई। जीअं ॿारु ॼमंदो आहे त पोइ छठी थींदी आहे, छठी पोइ वरी उन्हनि खे महाराजनि खां भेटाईंदी पई आहे माउ पीउ, त असांजो छोकिरो कीअं थींदो। त हिन जी छठी बि जेको आहे ईसर गुरियाणी, उतां जी माई गुरियाणी आहे, ॿांभियाणी आहे, उन वटि खणी थी वञे। त उन गुरियाणीअ वटि वरी छा आहे त हिकु महाराज करमचंद हैदराबाद जे चौंक वारो ऐं महाराज नैनाराम वेठा हुआ। इहे ॿई मशहूरु महाराज हुआ उन टाइम जा हैदराबाद जा। त उन्हनि ॿिन्ही जेको आहे हिन जी छठी ॾिठी आहे। चवंदा महाराज करमचंद जेको आहे उहो चङो ज्योतिष में होशियारु हो, तंहिं छठी पढ़ी ऐं पोइ वरी नैनाराम खे ॾिनई। नैनाराम बि ॾिठी ऐं ॿिन्ही पंडितनि ॿई जेको आहे हिकरा थिया त हिन जा ग्रह त सभु ऊचा आहिनि, पर हिन खे बदन जी तकलीफ़ यानी शारीरिक तकलीफ़ हिन खे हलंदी रहंदी। पर हिननि जा ॿिया अहिड़ा त ग्रह जेके आहिनि बलवान आहिनि जो हू पंहिंजी बदनी बीमारियुनि ते सोभ हासिलु कंदो, यानी जीत हासिलु कंदो ऐं वॾो दानवीर थींदो। यानी ही भविष्यवाणी था कनि पिया महाराज। ही सचपच योगी थींदो ऐं सचपच हू योगी ई थियो आहे। संदन भविष्यवाणी सची थी। चोइथराम पंहिंजे जीवन में लखे रुपया ग़रीबनि ऐं घुर्जाउनि में विराया ऐं नंढपण में चोइथराम बीमार रहंदो हो त इहा ईसर गुरियाणी जेका आहे उनखे सुती फ़की ॾींदी हुई। अॻे त घर में ई जेके घर जूं चइजे रसोईअ में या रंधिणे में जेके मसाला हूंदा हुआ उन्हनि में ई काई सुती ठाहे करे गुरियाणी या असांजे पाड़े जी का वॾड़ी जेका उहा ॿार खे ॾींदी हुई त ॿारु चङो भलो थी पवंदो। अॼु खे वांगुरु पेडाट्रिक्स वटि कोन वेंदा, ॿारनि जे विशेषज्ञ वटि कोन वेंदा कि साईं अॼु हिनखे हीअ थी पियो आहे, अॼु हिनखे हीअ थी पियो आहे। हरी माना वॾड़ियूं असांजियूं जेके हूंदियूं न उन्हनि खे ख़बर हूंदी कि ॿार खे हाणे कहिड़ी ज़रूरत आहे ऐं ॿार खे छा खपे, छा ॾींदासींसि त इहो ठीकु थी वेंदो। वरी उहा ईसर गुरियाणी हुनखे हिकु ई सुती ॾींदी हुई त चोइथराम ठीकु थी वेंदो हो, वरी वापसि पंहिंजे कमकार खे लॻी वेंदो हो। हरी हाणे हिननि जे गुण जेके आहिनि नंढपण जा जेके उन ते संदसि भेण जेका आहे दादी शिवी थी ॿुधाए त
त चोए त असांजो लख लहे, यानी असांजो भाउ जेको आहे उहो जेकॾहिं रुपयनि में तोड़ियो वञे त लख लहे, माना उन टाइम जा लख रुपया केतिरा वॾी महिनत रखनि पिया। पर हीअ मुल्ह में कोन थी तोड़े पई, पर माण्हुनि में वञे लख लहे, यानी लख माण्हुनि में हिकु माण्हू आहे इहो। ऐं सचपच में चोइथराम हिकु माण्हू आहे। मां त ॾाढो नंढो आहियां, चोइथराम जे बारे में एॾी वॾी जीवनी हुननि जी आहे त मां तव्हांखे ॿुधाए सघां, पर कोशिशि थो कयां पियो जेको किताब में आहे उनजे आधार ते तव्हांखे ॿुधायां। नंढपण में ई संदसि जो हथु जेको आहे उहो दाननि लाइ खुलियल हो। पंहिंजी ख़र्चीअ मां हिकु पाड़े वारी जेका चाची, जंहिंखे उहो चाची चवंदो हो, उनखे भाॼी वठी आणे ॾींदो हो। हिकु ग़रीब ॿार जी स्लेट थी टुटी पए स्कूल में, त चए थो मूंखे माइट जेको आहे ॿार मार ॾींदा, उहो ग़रीब हो, त उनखे घर थो वठी अचे ऐं घरां जेका संदसि खे स्लेट नई पई हुई उहा ॾेई करे छा त ॾाढो ख़ुशि थो करे ऐं उनजी मदद थो करे। ॿारनि हिकु भेरे पाड़े में गोलियुनि सां रांदि पई कई, त रांदि कंदा आहिनि त ॿार केॾी महिल शैतानी कंदा आहिनि, त को पाड़े में हिकु वॾड़ो हो काको, उन्हनि खे जेको आहे कुझु घटि वधि ॻाल्हायो, त हुननि जूं गोलियूं फुरे वरितियूं। गोलियूं फुरे करे ऐं उन्हनि जी कन माइट, यानी ॿारनि जी केॾी महिल कन कीअं पकिड़े करे मैटींदा हुआ ॿारनि खे। त हीअ हिकु एक्यूप्रेशर थींदो, हीअ कन जेको आहे न हिनखे तव्हां हीअं मैटींदा त तव्हांजो ऑटोमेटिक एक्यूप्रेशर थींदो हली। त हू ॿारनि जी कन मैट कयईं, त उहो ॿार जेको आहे चोइथराम जेको आहे उन ते नाराज़ थी पियो हली ऐं माउ खे अची ॿुधाईं त फलाणो काको जेको आहे ॿारनि खे हीअं कन मैट पियो करे ऐं हुननि जूं गोलियूं बि फुरे वियो आहे। हाणे वरी ॿिए ॾींहुं छा थो थिए, माणस चए थी त हिन काके खे वञी करे नियापो ॾेई अचु, त हू बिल्कुलु नाबारी थो करे, बिल्कुलु मना थो करे छॾे की मां हिन काके वटि कोन वेंदुसि। वॾे थियण खां ताईं हुननि पंहिंजियुनि तक़रीरुनि में चवंदो हो त पशु ऐं इंसान में इहो तफ़ावत आहे त पशुअ जी ॼाण सिर्फ़ु पाण लाइ आहे, पर इंसानु पैदा थियो आहे ॿियनि जी सेवा लाइ। हाणे ॾिसो सेवा जो गुण जेको आहे न हुन में नंढे हूंदे खां ई हो, जो पाड़े वारीअ खे पंहिंजी ख़र्चे मां भाॼी वठी ॾेई ईंदो, ॿारनि सां उनखे ॿार खे स्लेट ॾींदो, ॿार जी जेका कन मैट काके कई त उनजे लाइ उहो थियो। वरी डॉक्टर साहिबु विद्यार्थी जीवन में तमामु होशियारु विद्यार्थी, माना नॉर्मल विद्यार्थी हो, तमामु होशियारु कान हो, पर इनखे अॻियां वधी करे वञी चए थो त हू बराबरि पंहिंजे स्कूल जो कमु पूरे तरीक़े सां कंदो हो। अचो ॾिसूं, पर पंहिंजे स्कूल जे कमु नियमनि सां कंदो हो ऐं रांदियुनि रुंदियुनि में चाह घटि हूंदो हुउसि। दोस्तनि जी टोली बि हुनजी नंढी हुई। हर इम्तिहान जेको आहे साल ॿ साल, यानी कंहिं बि क्लास में 2 साल कोन विधाई, हिकु साल 2 साल हिकु दफ़े में ई पास कंदो हो। मैट्रिक बि हिकु ई साल में पास कई, माना तंहिं टाइम में मैट्रिक जी केतिरी वैल्यू हुई उहा हिन में चटिजे थी पई। त ॿार जेको आहे मैट्रिक हिकु दफ़े में पास कोन करे सघंदा हुआ, 2-2 दफ़ा वठंदा हुआ, माना हर हिक जी अलॻि अलॻि कहाणी हूंदी हुई। पर मैट्रिक जो आहे डॉक्टर चोइथराम हिकु दफ़े में ई पास कई ऐं विद्यार्थी जीवन में ई हुन अख़बारूं पढ़णु शुरू कयूं हुयूं। वरी उन अख़बारुनि मां ई हिन जे दिलि में देश भक्ति जी भावना जागी आहे। हिन जो चवणु त अंग्रेज़नि जो चौतरफ़ा दॿाउ संदसि नरम दिलि खे चोट रसाईंदो ऐं विद्यार्थी जीवन में ई हू आचार्य जीवतराम कृपलाणीअ सां लव अचड़ में आयो। माना हुनजे दिलि में जेको देश प्रेम जागृत थो थिए, जागे थो पियो, उहो अख़बारुनि में जेके समाचार आहिनि उन्हनि खे पढ़ी करे ऐं उन खां पोइ प्रोफेसर या आचार्य जीवतराम कृपलाणीअ जे संग में अचे थो पियो। उन खां पोइ हुनजे फेरो थो अचे, उहो चइजे त हुनजे वीचारनि ते देश भक्तीअ जो असरु पवे थो पियो। ॿियो स्वामी गोविंदानंद हूंदो हो, जंहिंखे प्रोफेसर चूहड़मल मनसुखाणीअ जे नाले सां बि सॾींदा हुआ। उन सां गॾोगॾु देश जी स्वतंत्र लाइ कमु कंदड़नि जहिड़ा के महाराज लोकूराम, माना हिते हिननि स्वतंत्रता सेनानियुनि जा नाला ॾेई छॾिया आहिनि असांजे लेखक विष्णु शर्मा साहिबु। त पहिरीं आचार्य कृपलाणी अची वरी, ॿियो प्रोफेसर चूहड़मल मनसुखाणी उर्फ़ स्वामी गोविंदानंद, महाराज लोकूराम, महाराज गिरधारीलाल, महाराज कालीदास वग़ैरह वग़ैरह सां सुञाणप थियसि। हाणे हिकिड़ी वॾी जेका मूंखे हिन में ॻाल्हि ॾिसण थी अचे त असांजा जेके पंडित हुआ, उहे पंडित असांजे समाज जी सेवा रुगो भविष्य ॿुधाए करे या कर्मकांड करे कोन कंदा हुआ, देश जे लाइ जज़्बो जागे अहिड़ियूं ॻाल्हियूं बि पंडित असांजा कंदा हुआ। इहा हिकु बिल्कुलु अंडरलाइन करण जी ॻाल्हि आहे। हाणे हिन में छा थो थिए, अकेडमी स्कूल जे क्लास जे ॿाहिरां चोइथराम जेको आहे बीही करे वॾे आवाज़ में विद्यार्थियुनि खे अख़बारुनि जूं ख़बरूं पढ़ी करे ॿुधाईंदो हो, जीअं विद्यार्थियुनि में देश भक्तीअ जी भावना जागे। यानी हिन खे इहा भावना आई त मां जेके अख़बारुनि में छपजनि था समाचार उहे ॿारनि खे ॿुधायां, जीअं ॿार बि जेको आहे देश भक्तीअ लाइ देश भक्त थियनि ऐं देश जे लाइ कमु करणु शुरू कनि।
संदसि हमक्लासी आहे हिकिड़ो सखर शयो मशहूरु ठेकेदार, उहो ॿुधाए थो त अकादमी स्कूल जे मास्टर रेलवे जा फ़ाइदा ते हिकु मज़मून लिखण लाइ यानी एसे लिखण लाइ चयो। घणे दफ़ा असांजे ॿारनि खे अलॻि अलॻि सब्जेक्ट्स ॾिना वेंदा आहिनि त उन्हनि ते उहे पंहिंजा वीचार लिखनि, निबंध लिखनि, त हू जेको मज़मून थो लिखे उन में चवनि था त चोएथराम रेलवे जा फ़ाइदा ॿुधाइण जे बदिरां रेलवे जा नुक़सान ॿुधाया। कहिड़ा कहिड़ा ॿुधाया त कालरा ऐं प्लेग जूं बीमारियूं फैलियूं आहिनि ऐं हिंदुस्तानी माल चौतरफ़ खां गॾु करे विलायत थो मोकिलियो वञे, यानी रेलवे जेको आहे माल गॾु करे अंग्रेज़नि खे विलायत ॾियण में मदद थी करे। ऐं इहा सचाई बि आहे त भारत में जेका रेलवे जी स्थापना ब्रिटेन सरकार कई या ब्रिटिश सरकार कई या ईस्ट इंडिया कंपनी कई, उहा इन करे कई त हितां कचो माल कठो कयूं ऐं कचो माल कठो करे असीं ब्रिटेन में मोकिलियूं ऐं उतां जूं फैक्ट्रियूं जेको आहे उहो उत्पादन उते उनखे ठाहिनि, वरी वापसि इंडिया में अची करे विकिणूं, यानी माल असांजो उहो घुमी फिरी वरी वापसि असां खां ई वधीक पैसा वठी करे विकिणंदा हुआ। इहो हिकु वॾो कारण हो। दीवान उधाराम मदनदास स्कूल इंस्पेक्टर जेको आहे उहो पंहिंजा वीचार थो ॿुधाए चोएथराम जे बारे में त होनहार हाज़ुर जवाबु हो, संदसि मुंहं में मणिया हुई। इहा जेको आहे उनजो नंढपण जो अहवालु आहे जेको साईं विष्णु शर्मा साहिब हिन में ॿुधायो आहे। इन में ई असांखे ख़बर थी पइजी वञे हली त साईं चोएथराम साहिब जेके आहिनि असांजा कीअं वॾा थिया आहिनि, उन्हनि जे आसपास में जेको माहौल हो कीअं हो, हुनजी शारीरिक संरचना कीअं हुई ऐं कीअं हू देशभक्ति नंढे हूंदे खां ई हुनजे रगुनि रगुनि में वसियल हुई। देश जी सेवा ऐं प्राणी मात्र जी सेवा, हा न, चाचीअ खे भाॼी वठी ॾियणु, ॿारनि खे स्लेट ॾियणु, कन महट ते जेको आहे बेडपाईअ सां माउ खे चवणु, इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उहे उन्हनि जो जीवन चरित्र खे चिटिनि थी पयूं। अचूं था अध्याय नंबर 2 ते, ऐं उहो आहे विद्यार्थी जीवन। हैदराबाद में ई पढ़िया, उते ई उन्हनि मैट्रिक पास कई आहे। मैट्रिक पास करण खां पोइ सिंध जो हिकु ॻोठु आहे बुबकन, ज़िलो आहे दादू ज़िले में, हैदराबाद जे पासे में दादू ज़िलो आहे, उते वञे थो पियो ऐं उते मास्तर जी नौकिरी कनि था पिया, छो जो हुननि जी माली हालति परिवार जी सुठी कोन हुई। 5 भाउर 4 भेनरूं, माउ पीउ 10-11 ॼणा, त उन्हनि जी बि कीअं हलाइजे कजे उहो हिकिड़ो अचे थो पियो। त 1.25 साल ताईं उते मास्तर जी नौकिरी थो करे पियो ऐं वापसि तंहिंखां पोइ वरी हैदराबाद थो अचे ऐं उते मेडिकल स्कूल आहे या मेडिकल कॉलेज असीं हुनखे चऊं अॼु जे टाइम जो, त उते हूअ एडमिशन वठे थो पियो ऐं उनखे स्कॉलरशिप मिली थी वञे हले पई। त हुन स्कॉलरशिप जे ज़रिए हुन मेडिकल जी पढ़ाई कई आहे ऐं इन स्कॉलरशिप मां ई परिवार जी बि मदद कई आहे। इहो अॻियां चिटो थो थिए पियो। अचो त ॾिसूं त बुबकन में जॾहिं चोएथराम साहिब वञनि था पिया त उते बि उहो जेको आहे ॿारनि जे मन में धर्मी ख़्यालु भरणु ऐं वहिंवार में बदिलाव आणण लाइ, देश ऐं समाज जी सेवा करण लाइ उन कमु शुरू कयो आहे। ऐं इन जे लाइ उन छा कयो, प्रभात फेरियूं शुरू कयूं ऐं प्रभात फेरियूं कढी करे ॿारनि खे देश सेवा जी ऐं चइजे कि धर्मी ख़्यालु हुनजे मन में भरींदो हो। चोएथराम जे हिन अध्याय में ई लेखक ख़ासियतूं ॿुधायूं आहिनि। समाज जी सेवा, घर जी ओन, परिवार जी ज़िमेदारी निभाइण वारो, दोस्त घटि, वॾो धर्म वॾो आहे धर्म, देश जी सेवा ऐं देश जी स्वतंत्रता ऐं गांधीजीअ जे संपर्क में अचण खां पहिरीं हिन जो विश्वास हिंसा में हो। यानी जेकॾहिं चवंदो कि सभई हिंदवासी यकमुश्त थी हिकु लठ अंग्रेज़नि खे कढण में कतब आणनि त हूं त देश आज़ादु थी वञे हली। यानी गांधीजीअ खां गॾियो आहे, उन खां पोइ हुन जे वीचारनि में फेरो आयो आहे, पर तंहिंखां पहिरीं ई माना हिकु गरम दल जो नेता या गरम दल जो स्वयं सेवक कार्यकर्ता हो। त जेकॾहिं लठ खणनि हिकु माण्हू, करोड़नि में माण्हू हुआ तंहिं टाइम में बि, अॼु असीं 140 करोड़ आहियूं, तॾहिं बि 80-90 करोड़ त हुआ ई हुआ भारतवासी सभई मिलाए करे हिंदुस्तान पाकिस्तान। हाणे हिकु लठ बि जेकॾहिं अंग्रेज़नि खे हणनि त अंग्रेज़ शहर छॾे वञनि हली ऐं देश छॾे वञनि हली। अचो अॻियां था हलूं पिया। खुदीराम बोस जी फांसीअ ते देशवासियुनि में हिमत वधाइण लाइ हिन खुदीराम बोस खे जॾहिं फांसी थी वई, उनजा जॾहिं 12 ॾींहं थिया त हिन विर्त रखियो ऐं दोस्तनि खे गॾु करे अख़बारुनि जा लेख पढ़ी ॿुधाई ऐं अपील कई हिन अखरनि में, कड़नि अखरनि में छा, आ मिलो मैदान में जौहर दिखाने के लिए
आ मिलो मैदान में जौहर दिखाने के लिए, जौहर दिखाने के लिए और वीर बनने के लिए। मत हटो अज्ञार के, मत हटो अज्ञार के, जुल्म सितम से भाइयों, हम फ़क़त पैदा हुए हैं आज़माने के लिए। जेकॾहिं केरु असांजे मथां ज़ुल्म थो करे त उन ज़ुल्मीअ जे लाइ असांखे मैदान में गॾु थियणो पवंदो ऐं असांखे हिकदमि उन्हनि जे ख़िलाफ़ थी करे उन्हनि खे लड़ाई करणी पवंदी, उन्हनि खे असांखे लड़णो पवंदो। हिननि जी दोस्त जेके हुआ चोइथराम जा, उहे ॾाढा घटि हुआ, पर उन जेको जिगरी दोस्त हिन जा हुआ उहा हिकिड़ो हरकिशन ऐं ॿियो चेतन। हाणे ॿई जॾहिं गुज़ारे था वञनि पिया त खेनि यादि कंदो हो पाण ऐं चोइथराम साहिब जॾहिं लिखणु शुरू कयो त उन में पंहिंजो उपनाम हुन जेको आहे चेतन लिखियो आहे। कविता में हू पुठियां चेतन उपनाम लिखंदो हो, यानी चोइथराम चेतन थी करे लिखंदो हो। चोइथराम जे वीचारनि ते न सनातन धर्म हो, न आर्य समाज हो, न सिख पंथ जो असरु हो, न इस्लाम जो असरु हो, त वरी छाजो असरु हो? तव्हां चवंदा साईं तव्हां ॻाल्हियूं कढी पिया कयो, मथे चओ त धर्मी ऐं उन प्रभात फेरियूं कढियूं, प्रभात फेरी पियो करे ऐं हिते तव्हां मत पंथ जा को असर ई कोन था ॿुधायो पिया। त लेखक चए थो हिन ते जेको असरु हो उहो रुॻो हो देश धर्म जो। देश जो धर्म जेको आहे उहो पहिरीं, उन खां पोइ असांजी का पूजा पद्धति। त लोकमान्य बाल गंगाधर तिलक बि चवंदो त मां जेका प्रार्थना कंदो आहियां उहा पहिरीं देश जी कंदो आहियां, बाक़ी मुंहिंजो जेको भौतिक रूप सां जेको ईश्वर आहे उहो मुंहिंजो देश आहे। त उहा बि चोइथराम गिदवाणी साहिब जी बि इहा फितरत हुई। चवंदो जंहिं रस्ते देश जो उद्धार थिए उहो ई मुंहिंजो धर्म आहे, यानी उहो ई हुनजो धर्म हो चोइथराम साहिब जो। हू हर देशद्रोही जो दुश्मन हो, जिन जे मन में देश लाइ प्रेम नाहे उन्हनि खे भॻवान लाइ बि इज़त नाहे, यानी पहिरीं देश पोइ भॻवानु। दादा भाई नौरोजीअ जे प्रधानपण में थियल कांग्रेस अधिवेशन में पास थियल ठहराव खे चोइथराम दोहिराईंदो हो ऐं चवंदो हो त सची वाट मुल्क जे आज़ादीअ जी इहा आहे, बहिष्कार ई असांजो हथियार आहे, यानी विदेशी शयुनि जो बहिष्कार कयूं ऐं स्वदेशी अपनायूं। असीं जेकॾहिं अंग्रेज़नि जी नौकिरी करणु छॾियूं, अंग्रेज़नि जा हथिया थी असीं पंहिंजनि भाउरनि खे न सतायूं ऐं पुलिस ऐं मिलिट्रीअ में जेका ग़ुलाम मनोवृत्ति आहे, जेका राजभक्ति असां ॾिसूं था पिया त उन सां उनखे ॾाढो दुख रसंदो हो। इहे जेके वसीला आहिनि उहे असांजो देश इन जे करे जंजीरुनि में जकड़ियल आहे। मिलिट्रीअ में ऐं पुलिस में जेके माण्हू हुआ उहे घणो करे हिंदुस्तानी हुआ, उन्हनि जा कमांडर्स जेका उहे ब्रिटिश अधिकारी हूंदा हुआ, त हू उन्हनि जा टूल्स हूंदा हुआ। जीअं अॼु जे ज़माने में टूल्स था अचनि पिया न, अॼुकल्ह टूल्स अचनि कहिड़ा, सोशल मीडिया ते, व्हाट्सअप ते, टेलीग्राम ते, एक्स हैंडल ते, इहे टूल्स जेके हूंदा उहे टूल्स असां अंग्रेज़नि जा उन टाइम में थी विया हुआसीं जेके पुलिस ऐं मिलिट्री में हूंदा हुआ। उन्हनि जे ज़रिए ई ब्रिटिश अधिकारी जेको आहे हिंदुस्तानियुनि ते ज़ुल्म कंदा हुआ। त चोइथराम साहिब जो इहो वीचार हो त असीं जेकॾहिं पंहिंजनि भाउरनि खे पुलिस ऐं मिलिट्रीअ में रही करे उन्हनि जे मथां ज़ुल्म न कयूं त असांजी वॾी में वॾी इहा देश भक्ति थी वेंदी। बंगाल जो विभाजन थो थिए, इहा घटना सभिनी खे यादि आहे त बंगाल जो जॾहिं चवंदा बंग भंग थियो त उहो देश में स्वराज जी स्थापना करण जे लाइ अंग्रेजी माल जो बहिष्कार करण जी हलचल हली ऐं इन्हीअ जो असरु सिंध ते बि थियो। यानी 1908 में जॾहिं बंग भंग थो थिए त स्वदेशी स्वराज जी स्थापना जे लाइ जेके असांजा स्वतंत्रता सेनानी हुआ उन्हनि जेको आहे हिकिड़ी चइजे की अपील कई हुई त उनजो असरु सिंध में बि थियो आहे। त सिंध में छा थियो आहे त 1908 में जेको महाराज लोकूराम शर्मा हो उहो पहिरीं बनारस में संस्कृत जी विद्या वठी रहियो, न संस्कृत जी शिक्षा वठी रहियो, उहो उतां अचे थो पियो। ऐं सिंध जी हैदराबाद जी हिकु दुही घिटी आहे, हिते घिटी शब्द था कयूं जीअं गली या रोड अॼुकल्ह असांजा जेके नाला था थियनि हली, त उतां जी घिटी आहे हिकिड़ी दुही घिटी। उन में स्वदेशी सामान जो हिकु दुकानु थो खोले, उन दुकान में स्वदेशी शयूं मिलंदियूं। उते बनारस ऐं कलकत्ता मां निकिरंदड़ अख़बारूं ऐं पत्रा जेके ईंदा हुआ उहे ईंदा हुआ, जिन जो हिंदीअ मां सिंधीअ में तर्जुमो करे विराईंदा हुआ। ऐं चोइथराम बि ॿियनि जवाननि सां गॾु मिली करे इन ई दुकान ते अचणु लॻो ऐं इन ई लाइ सरगर्म बि थियो। यानी जेको हिंदीअ मां सिंधी तर्जुमो आहे उन तर्जुमे करण में बि हू सरगर्म थो थी वञे हली ऐं हुन दुकान ते वेही करे स्वदेशी भावना वधण जा वीचार बि पेश करे थो ऐं माण्हुनि जी हुनजी देश जी सेवा बि करे थो।
हैदराबाद जी वाधवानी घिटीअ में हिकु मकान वठी हुते जोराबनि ठाहिण जी फैक्ट्री लॻाइनि था पिया, पर उहा जोराबनि जी फैक्ट्री जेका आहे हिकिड़ो इंस्ट्रूमेंट हुई, उते कमु जेको आहे उहो सॼो स्वदेशी वीचार जो थींदो हो। ऐं उते ई जेको आहे डॉक्टर चोएथराम साहिबु हिते लेखक ॿुधाए थो त उनखे नाटक जो फन बि ईंदो हो, त डॉक्टर चोएथराम उन जे लाइ स्वदेशी प्रचार जे लाइ नाटक बि कंदो हो ऐं अदाकारी उन में कंदो हो। त नाटक लिखण लाइ जेको आहे उहो केरु केरु हुआ, मास्तर बेलाणी ऐं मास्तर लालचंद अमर नोमल उनखे मदद कंदा हुआ। हू नाटक उनखे लिखी ॾींदा हुआ। नाटक लिखणु तयारु थियणु, उन खां पोइ ताराचंद अस्पताल जे साम्हूं या पासे में महराज शंकरदत्त आशाराम जो शाही स्थान हो। हाणे ॾिसो हीअ जेके नाला अचनि था न, शंकरदत्त आशाराम, हाणे इन इनडायरेक्ट रूप में माना चइजे की सिधे तरीक़े सां न त अणसिधे तरीक़े सां पंहिंजी जाइ ॾिनी आहे उन स्वदेशी हलचल जे लाइ। माना देश जी सेवा महाराजनि कीअं कई आहे उहो हिन में ॾाढो सवली तरह चिटियल आहे। उन जो आस्थान आहे उते प्रदर्शन कयो हो, जिते घटि में घटि 300-400 माण्हू, माना उन टाइम में 300-400, 1908 जी ॻाल्हि थो करे पियो, भंग माना 1908-9 में 300-400 माण्हू गॾु करे उन्हनि खे नाटक करे ॾेखारणु, यानी नुक्कड़ नाटक। अॼु जी टाइम जो जेकर मां चवां त नुक्कड़ नाटक असां वटि सिंध में 1908 में शुरू थी वियो हली, ऐं उहो चोएथराम कयो आहे हली। नाटक खां पोइ हलचल वधे थी पई ऐं महराज जी जाइ जे ॿाहिरां जेको आहे पोइ छा था कनि पिया, उते कसरत शाला था खोलनि, यानी व्यायाम शाला था खोलनि पिया। ऐं उनजी जेका लीडिंग आहे, उनजो जेको कैप्टन आहे, उनजो जेको चइजे की रहबर आहे, हेड आहे, उहो डॉक्टर चोएथराम थो बणिजे। इन जी रहबरी जेको आहे डॉक्टर चोएथराम करणु लॻो, यानी होॾां डॉक्टरी बि पढ़े ऐं हेॾां स्वदेशी हलचल जो बि कमु हुन शुरू कयो आहे। लोकमान्य बाल गंगाधर तिलक खे जॾहिं 6 सालनि जी सजा थी थिए त इहो समाचार सिंध में पहुचे थो त हैदराबाद जी फुलेली पुल आहे, हैदराबाद जी सिंधु नदी में फुलेली हिकु स्थान आहे, उन ते हिकु वॾी सभा करण जे लाइ हिन छा कयो, जवाननि खे गॾु कयो ऐं जवाननि सां गॾु प्रभात फेरी कढी ऐं हिकु संदेश ॾिनो त शाम जो वॾी सभा थींदी जंहिंमें श्री तोलाराम बालाणी ऐं उन सां गॾिजी करे मीटिंग थींदी। उन सां गॾु मीटिंग थिए थी पई, उन खां पोइ उते वंदे मातरम जा नारा था लॻनि ऐं लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी नारा, उनजी जय जय जा नारा था थियनि। ऐं उन खां पोइ सभा खां पोइ गाइब थी थो वञे हली चोएथराम, पाण बिल्कुलु लिखी थो वञे हली, कंहिंखे हथु नथो अचे हली पियो। स्वदेशीअ जे प्रचार लाइ माना जॾहिं स्वदेशी जी स्थापना थी वई हली, तॾहिं हुन खे प्रचार खे अॻियां वधिजे त हिकु माण्हू उन्हनि खे 500 रुपया ॾिए थो पियो। हाणे केरु हो उहो न विष्णु शर्मा न लिखियो आहे, उनखे गुप्त दान थो मिले पियो 500 रुपयनि जो। त हू छा थो करे, हाणे 500 रुपए खे छा कजे, उनजी रिथा हू रखे थो पियो। इन खां पहिरीं छा आहे की हू अञा स्टूडेंट ई हो, मेडिकल कॉलेज में पढ़ियो पियो न स्कूल में, त हुनखे जेके 500 रुपया मिलनि था उहे विष्णु शर्मा जी जेका माउ आहे उनखे अची करे ॾिए थो पियो त हीअ जेको आहे असीं स्वदेशी में कमु आणींदासीं, मां वक़्तु ब वक़्तु तोखां वठंदो रहंदुसि, हिन जो हिसाबु किताबु रखंदासीं। ऐं इहे पैसा जेको आहे पोइ स्वदेशी जे प्रचार लाइ कमु थो आणे ऐं उन मां हू ख़र्चु कंदो वेंदो, पर इहे पैसा खुटंदा कोन, उन में वरी ॿिए कुझु मिलाए रखंदो आहे, ॿियो कुझु मिलंदोसि उहो बि उन में मिलाईंदो वेंदो ऐं उन मां स्वदेशीअ जो प्रचार कंदो हो। 500 रुपयनि मां ई हुन छा कयो, लोकमान्य तिलक जे वीचारनि खे फैलाइण जो कमु पूरो कयो। ऐं उन छा कयईं, 500 फ़ोटो कार्ड घुराया, तंहिं टाइम में लोकमान्य तिलक जा 500 फ़ोटो कार्ड घुराया ऐं उहे उते हैदराबाद में हिन विराया आहिनि। ऐं ॾियारीअ जे मौक़े ते लोकमान्य बाल गंगाधर तिलक जो हिकु रंगीन फ़ोटो जेको गुलाब राय टीन वारो आहे उनजी दुकान ते विकिणण लाइ रखी आयो, यानी गुलाब राय बि स्वतंत्रता सेनानी थी वियो, कमु टीन जा दॿा ठाहिण जो थो करे या उन्हनि खे विकिणण जो कुझु बि करे थो पियो, उहो एतिरो चिटो न आहे। पर टीन वारो टीनाई बि जेको आहे उहो बि स्वतंत्रता सेनानी जो थी वञे। कहिड़े तरीक़े सां, साईं तिलक जा फ़ोटा जेके आहिनि रंगीन उहे विकिणण जे लाइ, हाणे उन में बि पैसा थींदा, वरी वापसि उहे स्वदेशी में लॻंदा, यानी हिकिड़ो चक्र जेको आहे आर्थिक उहो शुरू थो थी वञे हली। हा, उन्हनि जे जेको लोकमान्य तिलक जा जेके उपदेश हूंदा हुआ उनजो तर्जुमो कंदो हो ऐं उते ई हिकिड़ो फ़ोटो हुन ठारायो आहे साईं चोएथराम गिदवाणी साहिबु, जंहिंमें भारत माता जेका आहे उहा लोकमान्य तिलक खे ॿिन्ही हथनि सां आसीस पई ॾिए, अहिड़ो हिकु फ़ोटो हुन ठारायो आहे ऐं उहो बि उते हुन लॻायो आहे, उहो बि हिन विरायो आहे। ऐं उते ई हिकु चोपड़ी बि हुन ठाही आहे लोकमान्य तिलक जे वीचारनि जी, उन्हनि जे उपदेशनि जी, उन्हनि जे ॻाल्हियुनि जी। पर उन चोपड़ी जो जेको मुल्ह आहे
उहो मुल्ह घणो हूंदो तव्हां सोचे सघो था पिया त उन टाइम में 5 पैसा 10 पैसा 15 पैसा 20 पैसा 100 रुपयो एतिरो थी सघे थो, पर न, हुन छा लिखियो आहे, देश जी शेवा। माना गिदवाणी साहिबु चोपड़ी जो मुल्ह जेको आहे उहो अमूल्य हुनखे करे छॾियो आहे अॼु। माना हिन जो को मुल्ह कोन्हे को, हिन जो मुल्ह आहे मुल्क जी देश जी शेवा करणु। अचो हाणे हिन जी जॾहिं ॼाण पुलिस खे थी पहुचे त उहा पुलिस अचे थी पई हली हुनजी महराज लोकूराम जी दुकान ते, त हुनजी सॼी ज़िमेदारी हू पाण थो करे। इहो कोन थो चए की न मां कोन छपाई आहे, हू ज़िमेदारी खणे थो, हा मूं छपाराई आहे। ऐं इहा उनखां पोइ गुरदास उते गुरदास बि बीठो आहे, उहो गुरदास जेको आहे भारत माता जी जय जो नारो थो हणे। हाणे लॻे थो त हाणे हीअ वरी गिरफ़्तार थींदा हली। लोकूराम जी दुकान तां जेको विदेशी खंड जे बहिष्कार जो थियो हो शुरू, उते विदेशी खंड जे बहिष्कार जो पर्चो जेको महराज लेनाराम छपरायो 100 मिले थो पुलिस खे। इहे सभु जेके मिलनि था पिया उहे सभु खणी करे वञी करे कोर्ट में ॾियनि था पिया, वकीलनि खे ॾियनि था पिया। इहे सभु ज़ब्त कया वञनि, सरकारी वकीलनि खे ॾिना विया, पर कंहिंजी बि गिरफ़्तारी कान थी। माना उन टाइम में जेका हलचल हली आहे उन में को बि विद्यार्थी को बि माण्हू उन्हनि गिरफ़्तार कोन कयो। दीवान खानचंद जेको आहे उहो अकेडमी जो वाइस प्रिंसिपल हो, उन जो चवण ते त पहिरीं तूं पढ़ाई कर, तंहिंखां पोइ ॿियनि झंझटनि में पओ। नेचुरली ईअं थींदो आहे, जॾहिं बि ॿारु पढ़ंदो आहे स्कूल में कॉलेज में ऐं चङो सुठो हूंदो आहे पढ़ाईअ में, त उनखे जेकॾहिं हुनजो अटेंशन डाइवर्ट थो थिए या हुनजो ध्यानु ॿिए पासे थो वञे हली, त मास्तर चवंदा ई आहिनि त अदा पहिरीं पढ़ाई पूरी कर, तंहिंखां पोइ ॿियो वञी कमु कर। त उनखे चए थो मां पढ़ाई त पूरी कयां थो पियो, पूरी नेम सां थो कयां पियो, पर देश जी शेवा करण बि मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। ऐं अंग्रेज़नि खे असांजे मथां को बि हक़ु कोन्हे त असीं उन्हनि जी ग़ुलामी कयूं ऐं उन्हनि खे सलामी ॾियूं। असां उन्हनि जी सलामी करण लाइ तयारु न आहियां। चोएथाम छा खाईंदो हो, छा पाईंदो हो, छा पहिरींदो हो जो हुनजे वीचारनि में एॾो तेज़ हो? त लेखक ॿुधाए थो त हुनजो खाधो जेको आहे ॾाढो सादो हूंदो हो, पहिरावो हुनजो बि ॾाढो सादो हूंदो हो। ऐं हुनजे जेॾी महिल बि हू वीचार कंदो हो, चोॾहं सोचींदो त खाइण लाइ पाइण लाइ रहण लाइ न सोचींदो, देश जी शेवा, देश जे लाइ कीअं कजे की ग़ुलामी असांजी ख़तमु थिए ऐं असीं वरी आज़ादु थियूं। अंग्रेज़नि जेका शिक्षा पद्धति ठाही हुई मैकाले, उनजे हू ॾाढो ख़िलाफ़ु हो। संदसि जा वीचार हुआ त हीअ शिक्षा जेका एजुकेशन आहे, जेका तालीम आहे, जेका शिक्षा आहे, उहा कामोरा ऐं क्लार्क थी पैदा करे, यानी रुगो अफ़सर एंड क्लार्क थी पैदा करे जेके ऑफिस में वेही करे कमु करे सघनि था। इन्हनि खां धन कठो करण खां वधीक कुझु बि अॼु जा विद्यार्थी न ॼाणनि। जेका अॼु बि एजुकेशन हली रही आहे उन में बि इहो ई सिस्टम आहे त तव्हां कीअं सिस्टम मां पैसा कमाए सघो था पिया, उन पैसनि कमाइण जो ई सिस्टम आहे। जेकॾहिं मां ॻाल्हि कयां MBA में, त MBA में छा सेखारींदा आहिनि कि सेल कीअं वधे ऐं उन सेल मां प्रॉफिट कीअं वधे। उन प्रॉफिट जा ॾाढा वॾा वॾा उदाहरण बि असांजे साम्हूं अॼुकल्ह WhatsApp जी जेको आहे पाठशाला उन में अची वेंदा आहिनि। हली मां हुन ते डिस्कस नथो कयां, मुंहिंजो सब्जेक्ट जेको आहे चोएथराम आहे। त चोएथराम चवंदो त इन मां रुगो असीं पैसा कठा कीअं कजनि उहा ई एजुकेशन थी मिले, बाक़ी नैतिक शिक्षा इन में बिल्कुलु ई कान्हे का। अचो त महराज शंकरदत्त आशाराम शर्मा जे पासे में हिकु व्यायामशाला ठहियल हुई, उते डॉक्टर चोएथराम बि वेंदो हो, पर हैवी एक्सरसाइज़ न कंदो हो। हू छा कंदो हो, योगासन कंदो हो। ऐं उन खां पोइ अख़बारुनि में जेके ख़बरूं छपियल हूंदियूं हुयूं, उन्हनि ख़बरुनि जी ॻाल्हि ॿोल जेको आहे उते जेके बि व्यायामशाला में ॿार ईंदा हुआ उन्हनि सां थींदी हुई, उहे उन्हनि खे ॿुधाईंदो हो। पर डॉक्टर चोएथराम घणो करे योगासन ई कंदो हो। ऐं जेका हुनजी यादि करण जी पावर आहे, जेका चइजे सिमरण शक्ति आहे, उहा ॾाढी सुठी हुई। चवनि था त अरविंद घोष जी हिकिड़ी तक़रीर हुई, हिकिड़ो लेक्चर हो, उहो हुन हिकु कंहिं कर्मयोगी अख़बार में पढ़ियो हो। ऐं उहा ॾींहं जो कंहिं हुनखे ॾिनी हुई, उहा ॾींहं जो हुन सॼी पढ़ी आहे। ऐं जॾहिं शाम थी आहे ऐं व्यायामशाला में आयो आहे, त व्यायामशाला में उहा एज़ इट इज़ जीअं अख़बार में छपी आहे अखर ब अखर हुननि व्यायामशाला कंदड़ नौजवाननि खे ॿुधाई आहे अरविंद घोष जी वीचारनि जी। उते बुखी जेठानंद, प्रीतमदास, भाई भूलचंद, तोलाराम, मथुरादास, वकील ऐं कुझु ॿिया जेके संदसि वीचारनि जे असर हेठि आया हुआ, खेसि देश शेवा में हड़ूं बड़ूं ॾेई मदद करणु लॻा। यानी ही जेके दोस्त हुआ
उनखे पैसे जी मदद कंदा हुआ, यानी केॾी महिल कुझु शइ खपे, का शिकिल खपे, कोई कपिड़ो खपे, कॾहिं पैसा खपनि, त हीअ दोस्त उन्हनि खे मदद कंदा हुआ, संदसि वीचारनि जे अची विया हली। हाणे चवनि था ढंढ ते माना हैदराबाद में हिकु ढंढ आहे, उन ते रहंदड़ हिकिड़ो सन्यासी आलाराम, उहो गौरक्षा जो जेको आहे न उहो वीचारक हो, गौरक्षा जो प्रचारक हो। त उन चवंदो हो त ढगनि जी नसुल खे बि सुधारणु खपे, यानी असांजा बैल जेके आहिनि उन्हनि जी नसुल सुधरंदी त ऑटोमेटिकली असांजी गांयुनि जी जेका आहे उहा नसुल सुधरी वेंदी हली। उन्हनि जी सिद्धांतनि ते ॻाल्हि कंदो त हुनजे वीचारनि जे असर हेठि बि डॉक्टर चोइथराम आयो आहे ऐं हुनजे सत्संग में वेंदो ऐं संदसि बि वीचार हो त देश में इहा जागृति अचणु घुरिजे, त असांजी गौ सेवा आहे उहा ज़रूरी आहे, इहा बि हुन कई आहे। त ही असांजा 2 अध्याय हुआ डॉक्टर चोइथराम जे जीवन जा, जंहिंमें असां ॾिठोसीं कि हुनजो जनमु, हुनजे विद्यार्थी जीवन ऐं विद्यार्थी जीवन खां वठी हुन कीअं देश सेवा शुरू कई। माना पहिरीं चइजे कि स्वदेशी जा प्रचार, लोकमान्य तिलक जा वीचार, अरविंद घोष जा वीचार, वरी गौ सेवा ऐं गौ सेवा सां गॾु गॾु ढगनि ऐं ॾांदनि जो जेको नस्ल सुधार आहे उन ते बि हुन जेको आहे पंहिंजो कमु कयो आहे, वीचार हुन फैलाया आहिनि। हिकु वॾो जीवन आहे हुननि जो। 25 अध्याय मां सम्झां थो विष्णु शर्मा खे लिखण में बि घटि पिया हूंदा। किताबु वॾो जीवन आहे, सॼी स्वतंत्रता जो संग्राम आहे हुन में सिंध जो। त इहो हलंदो रहंदो। असां वरी खणी ईंदासीं इन ई किताब जा ॿिया वारा अध्याय, तंहिंखां पोइ सभु असांजो हलंदो रहंदो। वरी गॾिजाणी असांजी जल्दी थींदी। तेसीं ताईं जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा।